दोस्तों उम्मीद कयां थो त तव्हां ठीक ठाक चाक चङा भला ऐं हशाश बशाश हूंदा। दोस्तों अॼु जो जेको ही वीडियो आहे उन दोस्तनि जे लाइ जेके दोस्त नौजवान बेरोज़गार ऐं नौकरी जी तलाश में आहिनि। दोस्तों मां उन्हनि खे खुफ़िया हिकु ट्रिक ॿुधाईंदुसि। उहा ट्रिक कहिड़ी आहे? उहा ट्रिक आहे त ॾिसो त अॼु हिन दुनिया में केतिरा माण्हुनि जा यूट्यूब चैनल ठहियल आहिनि, वीडिया सठींदा आहिनि। ॾिसो त केतिरो उहे माना अर्न करनि था पिया। दोस्तों ईअं तव्हां अर्न कयो ऐं पंहिंजो पाण खे मशहूरु कयो ऐं वायरल कयो। दोस्तों अॼु जो जेको ही वीडियो आहे उन वीडियो जो मतिलबु आहे त उहो दोस्त ऑनलाइन अर्निंग करनि, पंहिंजे यूट्यूब चैनल ठाहे उन ते लॉन्ग वीडियो ऐं शॉर्ट वीडियो सटिन, शॉर्ट वीडियो चाढ़नि, अपलोड करे पंहिंजे चैनल खे मोनिटाइज़ करे ऐं पैसा कमाए सघनि था। दोस्तों अॼु जो जेको मतिलबु हुयो उहो मां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधायो। अॻिते उन दोस्तनि जी मर्ज़ी, चाहे उहो यूट्यूब चैनल ठाहिनि चाहे न ठाहिनि। ख़ुदा हाफ़िज़।